अस्सलाम वालेकुम। काफ़ी सारनि ॾींहंनि खां आउं मुस्तक़िल मैसेज ठाहिया पे दाख़िला जे हवाले सां त फर्स्ट ईयर जी दाख़िला कहिड़े बुनियाद ते आहे ऐं इंटर जी दाख़िला असां कीअं मैन्युअली स्टार्ट कई आहे। उन हवाले सां खोड़ सारा वीडियो आहिनि जेके यूट्यूब ते, फेसबुक ते, ट्विटर ते, इंस्टाग्राम ते, इवन आउं टिकटॉक ते बि जेको आहे सो वीडियोज़ शेयर कंदो आहियां जीअं ॿार खे जेको आहे सो आगाही मिले, उन वालदेन खे बि ख़बर पए। पर बार बार उन सभिनी शयुनि जे करण जे बि ॿारु उन शइ खे ॾिसण खां पोइ बि उनखे अंडरस्टैंड नथो करे। हालांकि उन में क्लियरली ॿुधायो वियो त 23 तारीख़ पहिरीं लास्ट डेट हुई। उन खां पोइ आउं ॿ टे ॿिया बि वीडियो ठाहिया जंहिंमें इहो मूं ॿुधायो त हाणे डेट एक्सटेंड थी आहे 29 तारीख़ जुलाई ताईं आहे। पर उन जे बावजूदि बि साॻा साॻा ॿार, साॻा साॻा वालदेन वरी बि इहा ई साॻी शइ पुछनि पिया त साईं डेट जेको आहे 23 तारीख़ लास्ट डे आहे ऐं हाणे छा थींदो। त हिकु दफ़ो आउं ॿीहर अव्हां सां शेयर कंदो हलां त डेट 11वीं जी दाख़िला जे लाइ एक्सटेंड थी आहे, जॾहिं त इंटर जी जेकी दाख़िला आहे उहा असां जेको आहे सो 20 अगस्त ताईं रखी आहे, त जीअं ॿार खे आसानी थिए। ऐं 1 अगस्त खां असांजा क्लास हलंदा। सुबुह सुबुह इन वीडियो ठाहिण जो इहो ई मक़सदु हुयो त काफ़ी सारा मैसेज जेके मूं अॼु हींअर ॾिठा पिए सुबुह जो व्हाट्सअप ते हुया, रेगुलर मैसेज हुआ, उन सभिनी में इहो ई हो त लास्ट डेट क्या है, लास्ट डेट कहिड़ी आहे। उन हवाले सां त असांजो जेको बि मैसेज वीडियो जी सूरत में हूंदो आहे, कम अज़ कम उन खे अव्हां पूरो ॿुधो। पूरे ॿुधण सां इहो अव्हांखे ख़बर पवंदी त कंहिं बि हवाले सां अगरि का जेका डेटा असां शेयर कयूं था त उहा हिकिड़ी मुकमल डेटा हूंदी आहे, उहा अव्हांजी रहनुमाई लाइ हूंदी आहे। ॿार जीअं त असां वटि हींअर मींहोंगी जी मौसम आहे ऐं मोकल आहे, त ॿारनि जो अचण जो जेको रुझान आहे उहो न हुजण जे बराबरि आहे इदारे जे अॻियां। पर जीअं त दाख़िला हले पई त उन जी रहनुमाई लाइ ई सभु वीडियो ठाहियूं पिया त जीअं ॿार खे आसानी थिए, वालदेन खे आसानी थिए। त हिकु दफ़ो ॿीहर महिरबानी कयो, जेको वीडियो पैगाम असां तव्हां ताईं पहुचायूं था उनखे हिकिड़ो क्लियरली ऐं तवजह सां ॿुधो त अव्हांजी आसानी बि थींदी ऐं रहनुमाई बि थींदी। डेट एक्सटेंड थी आहे 11वीं क्लास जी। उहे जिन बि दोस्तनि मैसेज कया आहिनि, ॿारनि मैसेज कया आहिनि, वालदेन मैसेज कया आहिनि, उन सभिनी खे ॿुधाइणु चाहियां थो त डेट एक्सटेंड थी आहे 29 तारीख़ ताईं आहे। इन विच में जेको आहे सो जेके बि नौजवान इन शइ खे न सम्झी सघिया आहिनि उन लाइ हिकु दफ़ो ॿीहर आहे त डेट एक्सटेंड थियण जी सूरत में अव्हां 29 जुलाई ताईं पंहिंजो फर्स्ट ईयर जो फार्म भरे सघो था। ऐं 1 अगस्त खां इंशाल्लाह असांजा क्लास हलंदा। पाकिस्तान ज़िंदाबाद।